जो रूप लाए रंग, जो रूप लाए रंग, जो रूप लाए रंग, मालिक का तू मंग, उन्हें मालिक का तू मंग, मालिक का तू उन्हें मालिक का तू मंग। विश्व जो पालन जय जो रूप ना है रंग। जय जय समाधा बोलो, जय जय समाधा, समाधा बोलो, जय जय समाधा। जो बड़ी तो भिखारी, छाल बंदे जो बड़ी तो भिखारी, छाल बंदे जो बड़ी तो भिखारी। हलक मंगे थी उनका सारी, हलक मंगे थी उनका सारी। चाहे पिरोड़ी चाहे हजारी, चाहे पिरोड़ी चाहे हजारी। मन जाता बेदार विश्व पालन वो सब उड़ जाता बेकार थई विश्व जो पालन जो रूप ना है रंग, जय जो रूप ना है रंग। जय जय समाधा भजन साहिब की जय। जय समाधा, जय समाधा। तो रंग रोज़ानो, रोज़नी तो रंग रोज़ानो, रोज़नी तो रंग रोज़ानो, रोज़नी जो रंग रोज़ानो। हलाए बिन जो ज़मानो,
ना है रंग जिस रूप ना है रंग तेरो रूप ना है रंग दे मालिक को तुम उन्हें मालिक का तू मंग मालिक को तुम उन्हें मालिक का तू मंग देह घड़ी दातार तेरी विश्व च पालनहार जो देह धड़ी का तारे अथई विश्व जो पालनहार रूप ना है रंग तेरो रूप ना है रंग जिस रूप ना है रंग तेरो रूप ना है रंग बाबा शिव भजन साहिब की जय 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 समाधा सतगुरु जी प्यारी साथ संगत पाण सभी वॾा भाग्यशाली आहियूं जो हिन कलयुग जे समय में पाण सभिनि खे सत्संग जो लाभ मिले थो सतगुरु दर जी ओट मिले थी शांति विधान माताउनि भेणनि खे निमाणी वेनती आहे छो त ही घड़ी भागण वारी आहे जंहिं घड़ी में बाबा जा वचन मिलनि था सो कोई बि ॻाल्हाए कोन शांति सां वेही करे साईं बाबा जा वचन ॿुधूं जय जय समाधा जय समाधा जय 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 जय समाधा दीपो पाण सभी वॾा भाग्यशाली आहियूं जो हिन कलयुग जे समय में असांखे सतगुरु दर जी ओट मिले थी सत्संग जी ओट मिले थी सतगुरु महापुरुषनि जी ओट मिले थी न त हिन कलयुग जे समय में जंहिं बि इंसान वटि असां वेंदासीं जंहिं बि इंसान वटि असां मनुष्य वटि वेंदासीं हर इंसान पंहिंजी परेशानी में वकोड़ियो पियो आहे जेकॾहिं कंहिं वटि असां वेंदा त पंहिंजी परेशानी ॿुधाईंदा त असांखे जवाबु इहो मिलंदो त प्यारा तूं पहिरियों पंहिंजी परेशानी ॿुधाए थो असां पहिरियों पंहिंजी परेशानी खे ख़तमु करे वठूं असांखे पंहिंजे जीवन में परेशानी तोखे पंहिंजी वरिती आहे पर जॾहिं बि असां सतगुरु महापुरुषनि वटि वेंदासीं ध्यानु असांजो ॾाढो कचो हूंदो आहे सत्संग में ऑफ द टॉपिक वञूं था असां ध्यानु असांजो सत्संग में ॾाढो कचो हूंदो आहे जॾहिं बि सत्संग हलंदो आहे जॾहिं बि सत्संग हलंदो आहे काई बि सत्संग जो आनंद तॾहिं असांखे ईंदो आहे जेकॾहिं असां चाहियूं था असांजो ध्यानु जुड़े ध्यानु जुड़जो जीअं असां तव्हांखे निशानी ॾियूं था जॾहिं असांजो ध्यानु जुड़ंदो त असांखे पखे जी हवा बि न वणंदी चाहे उहो सत्संग हुजे सतगुरु जो ध्यानु हुजे सिमरन हुजे ध्यानु जुड़जण जी निशानी इहा हूंदी आहे त जॾहिं असांजो ध्यानु जुड़जी वेंदो आहे सत्संग में त असांखे हिकिड़ी पखे जी हवा बि न वणंदी आहे काफ़ी प्रेमी असां ॾिसंदा आहियूं हिकिड़े सत्संग हलंदो पियो हुजे कंहिं शहर में हाणे सत्संग में इंसान जी कैपेसिटी इंसान असां ॿुधाऊं त असांजी कैपेसिटी आहे सत्संग में वेहण जी कलाक या 2 कलाक कैपेसिटी सत्संग में कॾहिं बि न हुजणु खपे इंसान जी सघ जेकी आहे न सघ ॿाहिरि हुजे न धंधे में सघ हुजे 8 कलाक करिणो आहे न 8 जी जॻह ते असां 10 छो कंदा आहियूं शादी ते वञिणो आहे असां अधु घंटो सोचे वेंदा त 2 घंटा लॻी वेंदा छो लॻंदा न लॻनि अधु घंटो सोचे था वञूं न कैपेसिटी उते त न आहे असांजी कैपेसिटी असां हिते सच वारी जॻह ते छो था खणी अचूं असां कैपेसिटी सोचे ईंदासीं घंटो ऐं जॾहिं घंटो गुज़रंदो त उहो पासा वटाईंदासीं केॾी महिल ख़तमु थिए त उथी वञो हिकिड़ी जॻह ते सत्संग हलंदो वरितो हुजे घंटो 1.5 घंटो गुज़री वियो पोइ हिकिड़ो जानवर आयो कुतो या ॿिली हिकिड़ो सत्संग में घिरी वियो त सभु माण्हू कुते खे ॾिसण कॾहिं असां ज़िंदगी में कुतो ॾिठो ई न आहे त इहे शयूं ध्यानु असांजो टुड़ींदियूं आहिनि इहा हिकिड़ी कलजुगी माया आहे जेकी कंहिं न कंहिं रूप में असांजो ध्यानु टुरण ईंदी कंहिं न कंहिं रूप में कंहिं बि रूप में जॾहिं असां सत्संग में वेठा हूंदासीं या कंहिं ध्यान में वेठा हूंदासीं सतगुरु जे सिमरन में वेठा हूंदासीं
काई न काई शइ असांजो ध्यानु करणो ईंदी, छो जो कलयुग आहे, भारी समो आहे। कलयुग में उनखे वर मिलियो आहे त जेकॾहिं कोई बि इंसान सच जी राह में वेठो हुजे, सतगुरु जे सिमरन में वेठो हुजे, त तोखे हुते वञिणो आहे ज़रूरु, कहिड़े न कहिड़े तरीक़े सां ध्यानु टोड़णो आहे। पर उन सां असांखे विढ़णो आहे, उन सां असांखे लड़ाई करणी आहे। जेकॾहिं असां पंहिंजे हक़ लाइ विढ़ंदा आहियूं, जेकॾहिं असां जेको रुपयो थो खाई ॾेखारे हिन संसार में, घर बि चढ़ी वेंदासीं, उन रुपयो वसूल करण जे लाइ हक़ आहे। त ध्यान खे लॻाइण, ध्यानु लॻाए करे वेहण, उन सत्संग में ध्यानु लॻाइण, सतगुरु जे सिमरन में ध्यानु लॻाइण बि असांजो हक़ आहे। उन हक़ असांखे विढ़ी करे बि उन कलयुग खां, उन संसार खां, संसारी माया खां असांखे पंहिंजो हक़ वठिणो आहे। उहो सतगुरु बाबा शिवानंद साहिब जी चवंदा त हिकु कदम तूं खण, 99 कदम सतगुरु तोखां पाणी खणंदा। हिकु त खणो, 99 पाणी खणिजी वेंदा, हिकिड़ो पहिरियों त खणो। पंहिंजे पाण खे, पंहिंजे मन खे पको तो कयूं ध्यानु लॻाइण जे वास्ते। पंहिंजे मन खे जॾहिं असां पको कंदासीं, हिकु दफ़ो लॻी वियो, पोइ लॻल ई हूंदो, पोइ न वणंदो। काई बि संसारी माया, चाहे हवा हूंदी, चाहे कोई जानवर हूंदो, काई आवाज़ हूंदी, न वणंदी कॾहिं बि। पर हिकिड़ो कदम असांखे खणणो ज़रूरु आहे। जेकॾहिं असां पंहिंजो समय खणी करे, पंहिंजो समय कढी करे हिते आया आहियूं, त असांखे घुर्जे त पंहिंजो ध्यानु लॻाइण जे लाइ पंहिंजी पूरी कोशिशि कयूं, कॾहिं बि हार न मञूं। हिन संसार में जेकॾहिं जिते असांजी पंहिंजी ॻाल्हि ईंदी, उते असां कॾहिं बि हार न मञींदासीं। असांजे सिहत जे मथां ईंदी, असांजे धंधे जे मथां ईंदी, असांजे ॿार जे मथां ईंदी, किथे बि ईंदी, हार न मञींदासीं। साॻी तरीक़े सां ध्यान में बि असांखे हार कॾहिं बि न आहे मञणी। हार न मञींदासीं त सतगुरुनि जो जेको हथु आहे उहो असांजे मथां बणियो रहंदो हमेशह, ऐं असांजो ध्यानु बि लॻी वेंदो। त कलयुग जे समय में असां जंहिं बि परमात्मा जे प्यारे वटि वेंदासीं, मानुष टोले में जेके बि इंसान वेठा आहिनि, असां जॾहिं बि उन्हनि वटि वेंदासीं, असांखे जवाबु छा मिलंदो त प्यारा तूं वञ, पंहिंजो असां पहिरियों पंहिंजी परेशानी खे त दूरि कयूं, तोखे पंहिंजी वरिती आहे, असांखे पंहिंजी वरिती आहे। पर जॾहिं संतनि महापुरुषनि जे दर ते असां वेंदासीं, सतगुरु बाबा शिवानंद साहिब जिन जे दर ते वेंदासीं, त असांखे हुकुम जे रूप में वचन मिलंदो। उहो हुकुम असांखे उन हुकुम जी पैरवी करणी आहे। सवेर जेको ॿारनि हिते स्टेज प्रोग्राम कयो, उहो बि हिकिड़ो हुकुम ई हुयो। उहो बि सतगुरु जे तरफ़ां उन्हनि खे हुकुम मिलियो, हिकिड़ो वचन मिलियो, जंहिं वचन ते उन्हनि पालना कई ऐं सबर कयो। न प्यारनि जा कम रास थी विया, काज रास थी वियो, कहिड़े बि रूप में। जेको सतगुरुनि जो, संतनि महापुरुषनि जो वचन हूंदो आहे, पहिरियों असांखे ॿुधण में उहो ज़हर लॻंदो आहे, पर जॾहिं अमल असां कंदा आहियूं त उहो ज़हर बि अमृत थी वेंदो आहे।